वालेकुम दोस्तों, उम्मीद है तव्हां सभु ठीक हूंदव, शाद हूंदव, आबाद हूंदव। रपा कंदो तव्हां अहिड़े तरीक़े सां हमेशह शाद ऐं आबाद हूंदो। दोस्तों सुबुह खां वठी बरसाति चालू आहे। हे असांजा लटा कपिड़ा ॾिसो ऐं हीअ ॾिसो बरसाति वक़्फे वक़्फे सां कंहिं महिल तेज़, कंहिं महिल आहिस्ते, कंहिं महिल दरमियानी। आसमान तव्हां ॾिसो त बिल्कुलु हिकु करो जुड़ाए। मालिक साईं सभिनि ॾे ख़ैरु कंदो, रब्बा सभिनि ॾे ख़ैरु कंदो। असां बि दुआऊं घुरी रहिया आहियूं ऐं तमामु सभिनी भाइरनि खे बि गुज़ारिश आहे जेके बि ॾिसनि था त मालिक साईं खां दुआ करो त ख़ैरु ख़ैरियतूं बरसातूं थियनि। कंहिंजा घर कचा आहिनि, के रस्तनि ते आहिनि, के कीअं आहिनि, रब्बा सभिनि ॾे ख़ैरु कंदो। त दोस्तो हीअ तव्हां बरसाति ॾिसो, बरसाति हली रही आहे असांजे इलाइक़े में। उमेद था कयूं त तव्हां सभिनी भाइरनि ॾे बि बरसाति ख़ैरु ख़ैरियत जी हूंदी। जिथे घणी हूंदी उते रब्बा सणाई कंदो। त तव्हांखे मां ॾेखारियां थो त कहिड़े तरीक़े सां तव्हांजी बरसाति हितां ॿाहिरों जा रस्ता तव्हांखे ॾेखारियां थो। कल्ह के वीडियो में मां तव्हांखे ॾेखारियुमि बिल्कुलु नॉर्मल हुया, पर अॼु तव्हां ॾिसिजो त असांजी कानून जी हालति थी कहिड़ी आहे।